हाला भरिसां ॻोठ मनुमाछी में कुझु ॾींहं पहिरियां शादी जे कार्ड में हथियारबंदनि जी मुबैना फायरिंग में घोट हिकु औरत समेत 9 माण्हुनि खे ज़ख़्मी थींदड़नि जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ज़ख़्मियुनि जे वारसनि मर्दनि ऐं औरतुनि हाला पुराणा मेन रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। एहतिजाज कंदड़नि शहमीर माछी, ग़ुलाम मेहदी माछी, मोहम्मद सिद्दीक़ माछी, शफ़ीक माछी, अली बख्श माछी ऐं ॿियनि मुज़ाहिरीन जो चवणु हो त कुझु ॾींहं पहिरियां ॿिनि पुलिस एहलकारनि हिकु औरत ऐं हथियारबंदनि सां गॾिजी शादी राति असांजे घरनि ते हमिलो करे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिं सबबु घोट इरफान अली समेत असांजी हिकु औरत समेत 9 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियल अञा ताईं अस्पताल दाख़िल आहिनि। असां हिकु औरत समेत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ हाला पुराणा थाणे ते केस दाख़िल करायो आहे, पर हाला पुराणा पुलिस सिर्फ़ हिकु औरत खे गिरफ़्तार कयो आहे। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द असल जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। अगरि असां सां इंसाफ़ न थियो त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।